अस्सलाम वालेकुम प्यारा साथियो, उम्मीद तो खुश हूंदा। ही जेका शायरी असां वटि अॼु पहुती आहे सा साईं आजिज़ उॼण जी आहे, जेका चूंड करे इरशाद अहमद जावरी मोकिली आहे। पर उन खां अॻु में असांजे इन चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो त जीअं अॻिते जे लाइ जेके बि शायरियूं तमामु बहितरीनु शायरियूं तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। सो असां कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह सुठे खां सुठी शायरी तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। अॼोकी शायरी जेका साईं आजिज़ उॼण जी आहे उहा तव्हां ताईं पहुचायूं पिया, उमेद त पसंदि ईंदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, इहा ईद जी ॼण सॼण राति थींदी। पाए गल गिराटियूं कंदासीं रिहाणियूं, पाए गल गिराटियूं कंदासीं रिहाणियूं, विसारे छॾींदासूं पीड़ूं पुराणियूं, न की दर्द रहंदा न हे हाथ थींदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, जॾहिं तुंहिंजूं ॿाहूं ॻिची हार थींदियूं, जॾहिं तुंहिंजूं ॿाहूं ॻिची हार थींदियूं, प्री पोइ न दिलड़ियूं कॾहिं धार थींदियूं, न की धार रहबो न फ़िक्रात थींदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, सभई सूरतो सां सजण मां सलींदुसि, सभई सूरतो सां सजण मां सलींदुसि, रोअण खां अखियुनि खे न जानिब झलींदुसि। सॼी राति ॻोढ़नि जी बरसाति थींदी, जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी। जॾहिं नेण तोसां सजण चार थींदा, जॾहिं नेण तोसां सजण चार थींदा, तॾहिं तुंहिंजे आजिज़ जा आज़ार वींदा, न की सूर रहंदा न सकरात थींदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, इहा ईद जी ॼण सजण राति थींदी।